सिखो सेखारियो में भली का शागिर्द साथियों तव्हांजे सिफ़े नंबर किताब जे 56 ते हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे अल्फ़ाबेटिकल ऑर्डर जे हवाले सां। उन में कुछ किताबनि जूं तस्वीरूं ॾिनल आहिनि पर उन्हनि खे अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में आणण खां पहिरीं पाण सिंपली हिकिड़ो अल्फ़ाबेटिकल ऑर्डर खे सम्झूं था त हीउ आहे छा। अल्फ़ाबेटिकल ऑर्डर यानी अलिफ़ बे जी तरतीब, ABC जी तरतीब। ABC तव्हां सभिनी खे यादि आहे। ही मूं कुझु वर्ड्स लिखिया आहिनि हिते, इन्हनि खे पाण अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में लिखंदासीं। ही रैंडम लिखियल आहिनि, जंबल लिखियल आहिनि, पाण हिननि खे अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में लिखंदासीं यानी ABC जी तरतीब सां लिखंदासीं। इन्हनि जो तरीक़ेकार कीअं आहे? इन्हनि जो तरीक़ेकार हीअं हूंदो आहे। हिन में जीअं त पाण खे ABC यादि आहे त पाण सभ खां पहिरीं उहे अखर लिखंदासीं जेके A सां शुरू था थियनि ऐं उनखां पोइ वरी B वारा लिखंदासीं, पोइ C वारा ऐं Z वारा ताईं, मतिलबु पाण खे ईअं लिखणा आहिनि। पहिरीं A वारा ॻोल्हियूं था त हिन में आहिनि, ही C सां शुरू थो थिए, ही M सां, HF एप्पल, वेरी गुड। पर एप्पल ॾिसण सां ई नाहे लिखणो। पाण छा कंदासीं, हिननि जाम सां में ॿिया बि ॾिसंदासीं, मतिलबु को A सां ॿियो त अखर कोन थो शुरू थिए। पाण में ॾिसूं था हितां खां जेकॾहिं पाण ॾिसंदा वञूं त हिन में को बि ॿियो अहिड़ो कोन्हे जेको A सां शुरू थिए। A सां जस्ट एप्पल आहे त पाण सिंपली एप्पल लिखंदासीं हिन खे, एप्पल। उन खां पोइ पाण B वारा ॾिसंदासीं। B वारा कहिड़ा था शुरू थियनि? B में बॉय, वेरी गुड। हिकिड़ो ही शुरू थो थिए, पर वरी ॿियो बि ॾिसंदासीं, मतिलबु को ॿियो त कोन थो शुरू थिए। ॿियो बैग, B सां त टे आहिनि, B सां टे पाण वटि हिन में वर्ड्स आहिनि। हाणे इन्हनि जी तरतीब कीअं ठाहींदासीं? हाणे इन जी तरतीब जो तरीक़ेकार इहो आहे त जेकॾहिं B सां टे था शुरू थियनि त सभ खां पहिरीं टिनी में B आहे, उनजे करे पाण B खे विसारे था छॾियूं। ओके, उन खां पोइ वारो अखर ॾिसंदासीं। B खां पोइ हिते O आहे, B खां पोइ हिते A आहे, हिते B खां पोइ O आहे। इट मीन्स O ऐं A, इन्हनि मां ABC जी तरतीब खे ॾिसंदासीं त ABC में पहिरियों अखर कहिड़ो थो अचे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त A पहिरीं ईंदो आहे, पोइ O बाद में ईंदो आहे, त पहिरीं हिननि में पाण बैग लिखंदासीं, BAG, बैग। उन खां पोइ हाणे हिननि वरी हाणे ही जेके आहिनि B वारा ॿ, इन्हनि में ॿिन्ही में BO आहे त पाण B वांगुरु A खां बि अॻिते हलंदासीं। अॻिते हिन में Y आहे, हिन में आहे A, त Y ऐं A मां पाण सभिनी खे ख़बर आहे त A पहिरीं ईंदो आहे त पाण हिननि मां लिखंदासीं BOAT, बोट। ऐं पोइ ही आख़िरी B वारो रहियो त BOY, बॉय लिखंदासीं। हाणे B वारा ख़तमु थी विया। हाणे हिन मां पाण जेको आहे सो इहो सम्झासीं त जेकॾहिं साॻिया अखर हुजनि त वर्ड्स में जेके बि हुजनि हिक खां वधीक, उन्हनि में साॻिया जेके बि अखर आहिनि उन्हनि खां अॻिते हलंदासीं। जिते उन्हनि में फ़र्क़ु ज़ाहिर थींदो उन में ॾिसंदासीं त पहिरियों अखर कहिड़ो थो अचे, पोइ उन तरतीब सां लिखंदा आहियूं। हाणे B खां पोइ C वारो हिकिड़ो कार आहे ऐं ॿियो हिते कोई कोन्हे त कार ईंदो। ABCD, D वारो हिते हिकिड़ो डॉक्टर आहे, ॿियो त कोन्हे को, न त डॉक्टर ई लिखंदासीं, DOCTOR, डॉक्टर। अच्छा, D ABCD, E वारो हिते मूंखे कोई नज़र कोन थो अचे। F वारो फ्रॉग आहे हिकिड़ो, फ्रॉग, ॿियो कोई कोन्हे त पाण हिते छा लिखंदासीं? फ्रॉग। G वारो बि हिननि में मुंहिंजे ख़्याल में कोई कोन्हे। H वारो हिकिड़ो हॉर्स आहे, ॿियो त कोन्हे को, हॉर्स। हॉट, टियों त कोन्हे, हॉट। ओके, हॉर्स ऐं हॉट में बि HO ॿिन्ही में साॻिया आहिनि। हित में R आहे, हिन में T आहे। ABC में R पहिरीं ईंदो आहे, T बाद में, त हिन मां पहिरीं पाण हॉर्स लिखंदासीं ऐं पोइ पाण हॉट लिखंदासीं। I वारो हिन में I वारो आहे हिकिड़ो, ॿ ऐं ॿियो टे। अच्छा, हिननि टिनि में ॾिसंदासीं INT, हिन में बि INT, हिननि टिनी में INT आहे। उन खां पोइ हिन में A आहे, हिन में E आहे, हिन में E आहे। इट मीन्स A ऐं E मां त A ई पहिरीं ईंदो त पाण लिखंदासीं इंटैक्ट। हिन मां INT साॻिया आहिनि, पोइ हिन में R आहे, हिन में L आहे, त LMNOPQR, त L पहिरीं ईंदो त पाण लिखंदासीं INTELLIGENT, इंटेलिजेंट। ऐं पोइ पाण लिखंदासीं INTEREST, इंटरेस्ट।
आई खां पोइ आहे जे वारो को कोन्हे, के वारो कोन्हे, आहे जे के, एल वारो, एम वारो, हा एम वारो आहे, एम वारो हिते आहे मैक, हिते आहे मैट, ऐं ॿियो को बि कोन्हे। त मैक ऐं मैट में एम ए खे कटे हिते के आहे, हिते टी आहे, इट मीन्स के पहिरीं थो अचे त एम ए के ई मैक, एम ए टी मैट उन खां पोइ ईंदो। हाणे एन वारो कोई कोन्हे, एल एम एन ओ पी क्यू आर एस वारो स्कूल आहे, स्किल आहे, स्कूल ऐं स्किल मां एस साॻियो आहे त सी, ऐं हिन में के आहे त सी पहिरीं ईंदो, इट मीन्स एस सी एच डबल ओ एल स्कूल, एस के आई डबल एल स्किल, एस वारा ख़तमु थी विया। टी वारो कोन्हे, यू वारो कोन्हे, वी वारो कोन्हे, मुंहिंजे ख़्याल में पोइ ही डब्ल्यू एक्स वाई ज़ेड वारो आहे, वाई वारो, त ही पाण येलो लिखंदासीं। त अहिड़े नमूने सां ही पाण हिन जी अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में हिननि खे लिखी छॾियो आहे। दोस्तो तव्हां वटि जेके किताब आहिनि तव्हांजो सिफ़े नंबर 52 ते 10-11 खनि आहिनि, उन्हनि जा पहिरीं तव्हां नाला लिखंदव तरतीब सां, नालनि में पोइ पहिरीं अखर ॾिसी ऐं हिन तरीक़े सां जीअं पाण कयो आहे ईअं तव्हां अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में उन्हनि जा वरी तरतीब में ॿीहर नाला लिखंदव। हिननि जी ज़रूरत पवंदी आहे ख़ासि करे जेकॾहिं पाण डिक्शनरी में को लफ़्ज़ ॻोल्हियूं था उनजी माना, त जेकॾहिं जाम सारा लफ़्ज़ हिकिड़े ई बिलवर्स पाण जेकॾहिं उन में ॻोल्हियूं था, बैग जी मतिलबु छा आहे, त बी सां लफ़्ज़ थींदड़ जेकॾहिं 20 पना आहिनि डिक्शनरी में, त उन्हनि में बैग ॻोल्हण में पाण खे हूअं ॾींहुं लॻी वेंदो, पर पहिरीं पाण बी ते ईंदासीं ABC उन सॼी डिक्शनरी मां, पोइ वरी पाण जेको आहे सो BA वारा ॻोल्हींदासीं, पोइ BAG वारा ॻोल्हींदासीं, उन्हनि में ई हूंदो। साॻे नमूने सां जेकॾहिं पाण येलो लफ़्ज़ ॻोल्हियूं त शुरू खां जेकॾहिं ए खां वठी ॻोल्हींदासीं त पंहिंजी उमिरि गुज़री वेंदी, पर सभ खां पहिरीं पाण खे ख़बर आहे त वाई आख़िर में अचे थो, ABC में YZ, त वाई वारनि सिफ़नि ते वेंदासीं, उहे थोरा हूंदा, उन्हनि में YE वारनि वटि वेंदासीं, YEL वारनि वटि वेंदासीं, YLL वारनि वटि वेंदासीं, नेट YELLOW येलो ताईं पहुची वेंदासीं आसानी सां। ॿारनि जी तरतीब शागिर्द जॾहिं दाख़िल कबा आहिनि उन्हनि जे नालनि जी बि अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में तरतीब ॾिबी आहे, त जीअं सुभाणे कंहिं ॿार जे नाले में को मसइलो हुजे त उहो ॻोल्हण में आसानी थिए। लाइब्रेरीज़ में जाम सारा किताब हूंदा आहिनि, उन्हनि जो कैटलॉग ठहंदो आहे, उन्हनि में अल्फ़ाबेटिकल ऑर्डर हूंदो आहे, यानी जाम सारनि जॻहियुनि ते पाण खे अल्फ़ाबेटिकल ऑर्डर कमु ईंदो।